सिंध में पानी अञा न पहुतो आहे, पर पंजाब में एज यू सेड काफ़ी ठीक ठाक तबाही थी वई आहे। ज़ाहिर आहे ही जेके डेड रिवर्स हुआ, जेके सफ़ा मिट्टी जा ईअं दरिया हुआ, छाकाणि विकिणी छॾिया अयूब खान जे ज़माने में, त उन में पाणी आयो आहे ऐं काफ़ी अची वियो आहे, ठीकु ठाक अची वियो आहे। उमेदु आहे त सिंध में पाणी कठो दाख़िल न थींदो। तंहिंजे करे सिंध जे एक्सपर्ट्स जो ख़्यालु आहे त हीउ 6-7 लख क्यूसेक खां मथे पाणी सिंध में हिकिड़े वक़्त में न ईंदो। पाणी त वधीक ईंदो, लेकिन हिक ई वक़्त में न वेंदो। तंहिंजे करे मतिलबु उमेदु कजे त कोई असीं सुपर फ्लड्स जी ॻाल्हि न वेंदी। वधि में वधि ॻाल्हि वई त जेको कचो त ॿुॾणु खपे, उहो त कचे जो त को मसइलो न आहे, पर इहो आहे त हाई फ्लड ताईं ॻाल्हि ईंदी, सुपर फ्लड ताईं महाबोड जंहिंखे पाण चवंदा आहियूं, अहिड़ी का सूरत उमेदु आहे त न वेंदी। असांजा इरीगेशन मिनिस्टर जाम खान शोरो ऐं नासिर हुसैन शाह साहिब बि तसली ॾियनि पिया त बंदि सभु शयूं स्ट्रक्चर असांजो मज़बूत आहे। हाणे हितां ॻाल्हि वरी उहा शुरू, जेका तव्हां ॻाल्हि कई, त वरी उहो रागणी शुरू थी वई। मरियम नवाज़ साहिब चवनि थी समुंदर में पानी ज़ाया हो रहा है, केनाल में पार्टी का नाम नहीं लूँ, पार्टी का नाम आप ले ना ले, पार्टी तो सॼी सिंध आहे, कोई हिकिड़ी पार्टी थोड़ी आहे, सिर्फ़ पीपुल्स पार्टी थोड़ी आहे। मोहतरमा नालो न पई खणे, सिंध जो नालो खणी वठ बीबी, मतिलबु हिन में छा आहे, सिंध सॼी मुखालिफ़ आहे केनाल्स जे। ऐं जीअं तव्हां चयो त मतिलबु पूरी, चाहे प्राइम मिनिस्टर हुजे, मरियम नवाज़ साहिबा हुजनि, नवाज़ लीग बेसिकली जेका तो पंजाब सोच आहे। ऐं इहो हिन मौक़े ते इहे ॻाल्हियूं करण जो मतिलबु इहो आहे त पंजाब जे माण्हू जेके हिन महिल तकलीफ़ में बि हूंदा, हिन महिल जेके बि मुतासिर थिया आहिनि, उन्हनि खे इहो महसूसु कराइजे त ॾिसो यार, अगरि डैम हुजनि न त तव्हांजो घर न लुड़े आहे, तव्हांजी गाॾियूं न तबाह थियनि हा, तव्हांजो कारोबार, ज़मीनूं, ॻोठ इहे तबाह न थियनि हा, अगरि डैम हुजे हा। हाणे आम माण्हू त एतिरी टेक्निकल ॻाल्हि नथो सोचे न, चए त अच्छा मतिलबु अगरि डैम हुजनि हा त नुक़सानु न थिए हा असांजो। अच्छा, डैम जी मुखालफ़त केरु पियो करे? नंढा सूबा, मोस्टली टई सूबा नंढा। त मतिलबु पंजाब में हिकिड़ी फीलिंग डेवलप करे पई नवाज़ लीग त हीउ जेको वॾो ज़ुल्म उन्हनि सां थियो आहे या थिए पियो, उहो दरअसल नंढनि सूबनि जी ॿाराणी ज़िद जे करे त डैम न ठाहियो। हाणे अक़ल जे अकाबरीन खे ज़ाहिर आहे, हाणे इहा ॻाल्हि उहो पंजाब में हिकिड़ी फील छॾीनि पिया, हिकिड़ो पब्लिक ओपिनियन, हिकिड़ो नैरेटिव ठाहिनि पिया उन्हनि खे। ऐं जॾहिं तव्हां के माण्हू तकलीफ़ में हुजे ऐं तव्हां हुनखे ॿुधायो त सही तव्हांजी तकलीफ़ जो ज़िम्मेवार को ॿियो आहे, त माण्हू जी ओॾी महिल थोरी सवाई फीलिंग्स क्रिएट थियनि थियूं। भई ॿुधाइणु खपे न त हीउ तव्हां दरिया विकिणी छॾिया हुआ, 34 सालनि खां पोइ रावी में पाणी आयो आहे, त अगरि हिन दफ़ा आयो आहे, वरी 34 साल न आयो, त तव्हां डैम छा कंदो? ॾिसो डैम जेके आहिनि, अगरि प्रॉपर डैम आहिनि, जीअं हाणे भाषा जी ॻाल्हि पई थिए या महमद उहे ठाहिनि पिया, ही 2 डैम्स ठाहिनि पिया। कालाबाग, कुझु अकाबरीन वरी पंजाब में वेही चवनि था कालाबाग डैम अॼु हुजे। अरे बाबा, ही जेके 3 दरिया आहिनि, हिननि जे रूट में त कालाबाग अचे नथो। छा बाल्टियुनि में भरे वञी खणी कालाबाग भरींदो छा? कालाबाग जी किथां रागणी अची वई हिन में, पंप पाणी वरी मथे ॿिए पासे हुनखे छिकीना रावी ऐं हिन मां। त ॻाल्हि इहा आहे। अच्छा, ऐं नंढा नंढा डैम, अॼु शहबाज शरीफ़ साहिबु चए पियो भई एतिरो वॾो जॾहिं सैलाब अचे थो, ख़ुदि इंडिया में जेके हुननि जा डैम्स टुटा आहिनि, ठीकु ठाक वॾे साइज़ जा डैम्स टुटा आहिनि, ऐं जॾहिं एतिरी ॿोॾि अचे थी, हुनखे इवन चाइना में ॿोॾि अची वञे थी। ही डैम्स नथा रोके सघनि हुननि खे। ॿी ॻाल्हि, जेके नंढा डैम्स आहिनि उहो त उॾामी वेंदा। ही असां वटि बि त ही हिते जेके जबलनि में ठाहिया आहियूं, हिते कोस्तान छा पंहिंजो थाणा बुलाखान हिन पासे मथे, त उहो त ख़ुदि वॉटर बम थी वञनि था। त पाणी कठो थियो, हिकिड़ी कैपेसिटी खां मथे जॾहिं हू पाणी जमा थी वियो, ऐं अगरि हू फाटो त पोइ लाॻीतो पाणी हेठि वेंदो। त ही आऊं को एक्सपर्ट न आहियां, पर हीअ जेकी ॻाल्हाइनि पिया, ही शायदि हिननि खे मूं वारी जेका बिल्कुलु बेसिक्स जी बि शायदि सम्झ में न आहे। ॾिसो, डैम अगरि तव्हां ठाहियो था, चाहे हू वर्ल्ड बैंक जी मदद सां ठाहियो था, एशियन डेवलपमेंट बैंक जी मदद सां ठाहियो था, कंहिंजी बि मदद सां ठाहियो था, ज़ाहिर ही को 200 मिलियन रुपयनि जो किसो कोन्हे, ही 2 अरब या मिलियंस ऑफ डॉलर्स ऐं बिलियंस ऑफ डॉलर्स जो गेम हुजे थी। साल
ही अगरि सुभाणे को वॾो डैम ठाहिणु वञे त अलाए 40 बिलियन अलाए 20 बिलियन अलाए वॉट एवर बिलियंस ऑफ डॉलर्स में गेम थिए थी, वॾा डैम्स, त हुनजी का फिज़िबिलिटी ठहे थी त भई ही डैम ठाहियूं था, हिन मां असांजी हेतिरी बिजली पैदा थींदी या हिन मां असीं हेतिरी ज़मीन जी असांजी वधीक पैदावार थींदी, उन मां असांजी उपत हेतिरी थींदी त असीं हिन जो कर्ज़ु खणूं था उन कर्ज़ जी असीं अदायगी करे सघंदासीं। जीअं रोड ठाहिबो आहे त हुनजो टोल टैक्स हणिबो आहे, त बाबा रोड ठहियो मिसाल 1 अरब रुपए में, असीं टोल हणूं था त असीं इनखे 5 साल में 3 सालनि में 1 अरब रुपया उगाड़ी करे इनखे ॾेई छॾींदासीं जिन खां कर्ज़ु वरितोसीं। ईअं डैम जी बि फिज़िबिलिटी हूंदी आहे। ही अगरि 30 सालनि खां पोइ 25 सालनि खां पोइ पाणी आयो त ही जेको तव्हां अरबें डॉलर वठी डैम ठाहींदो, जी हा, उनजी अदायगी कीअं कंदो? जी हा, मरियम साहिबा कि भाई भाषा डैम त उहे ठहे पियो, सिंध जी मुखालफ़त, सिंध जे टेक्नोक्रेट्स जी मुखालफ़त, भाषा ऐं महमन डैम त उहो ई ठहे थो। हाणे उहो आहे त कमांड एरिया मां जी हा, ही कैनाल्स ठाहे छॾियो, वरी उहा अजाई ॻाल्हि भाई ही अॻे जेको असां वटि 8-8 साल 10-10 साल पाणी जो सुक मतिलबु ड्राई इयर्स हुजनि था, शदीद कहत हुजे थो पाणी जो, तव्हां ही अरबें डॉलर सीड़प करे ऐं पोइ चवंदो त न हू बसि 1 साल जी या 2 सालनि जी मिसाल ठाहे वठंदो। सो बेसिकली ऐं हिन महिल इहो पंजाब में फील ॾियणु, पंजाब जे माण्हुनि खे नंढनि सूबनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ी सोच पैदा करणु आहे, ॿियो त कुझु सम्झे नथो अचे मूंखे।